इमरान खान तोशाखाना बाबत गलत बयानी कई, जानी वाणी हकीकतूं लिकायूं ऐं कूड़ो बयान जमा करायो। इमरान मूजिब सूखड़ियूं 2 करोड़ 15 लख 64 रुपयनि में ख़रीद कयूं, पर बैंक अकाउंट में रक़म सूखड़ियुनि जी मुक़रर क़ीमत सां हिक जहिड़ाई नथी रखे। इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन इमरान खान खे तोशाखाना रेफरेंस में नाअहल करार ॾियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। समूरनि मेंबर्स सही सां जारी थियल 36 सफ़नि ते ॿधल फ़ैसिले में चयो वियो आहे त इमरान खान ग़लत बयानी कई ऐं करप्ट प्रैक्टिस में मुलविस रहियो। खेस आइन जे आर्टिकल 63(1) तहत नाअहल करार ॾिनो वञे थो। ग़लत बयानी करण ते इमरान खान खे 3 साल क़ैद ऐं 1 लख रुपयनि जी ॾंड जी सज़ा थी सघे थी। तोशाखाना रेफरेंस में इमरान खान जी नाअहली वारो फ़ैसिलो मुअतल करण वारी इस्तदा रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल करण वारी इस्तदा रद्द कई। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त पहिरीं बि नाअहलियूं थींदियूं रहियूं आहिनि, को सियासी तूफ़ान नाहे ईंदो। जंहिं कानून तहत इमरान खान नाअहल थियो आहे उहो रुगो 1 सीट ताईं महदूद आहे। इमरान ॿीहर इलेक्शन में विढ़णु चाहे त विढ़ी सघे थो, संदसि इलेक्शन विढ़ण ते पाबंदी नाहे। तोशाखाना मां शयूं वठण ॾोह नाहे, पर उहे वठी असासन में ज़ाहिर न करण गुनाह आहे। इमरान खान जे गले जो हॾो बणिजी वियो आहे। पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ तोशाखाना मां शयूं वरितियूं आहिनि। स्पीकर मेंबर्स जे चवण ते इमरान खान ख़िलाफ़ रेफरेंस मोकिलियो, जेको आइनी आहे। मुमलिकती वज़ीर मुस्तदिक मलिक चयो आहे त इमरान खान कूड़ो ऐं करप्ट साबित थी चुको आहे। इमरान हाणे मुलज़िम न पर मुजरिम आहे, संदसि लाइ केर बि ॿाहिरि नाहे निकितो। केन्या जी पुलिस पाकिस्तानी सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ़ खे ग़लतफ़हमी जे बुनियाद ते मारण जी तस्दीक़ करे छॾी। पर ॾेई ख़बरूं इदारे मूजिब अरशद शरीफ़ खे केन्या में पुलिस नेहरूबी वेझो मथे में गोली हणी क़तल कयो। वाक़ियो मुबैना तौर ते चेक पॉइंट जी भञकड़ी करण ते पेश आयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अरशद शरीफ़ जे क़तल जी मज़म्मत। ख़ानदान सां ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अरशद शरीफ़ वारे वाक़िए ते केन्या सां राब्ते में आहियूं। पाक फ़ौज पारां सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ जे वफ़ात ते ॾुख जो इज़हार। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो त अरशद शरीफ़ जी केन्या में वफ़ात ते ॾुख में वरतल आहियो। ॾुख जे हिन घड़ीअ में अल्लाह ताला अरशद शरीफ़ जे वारसनि खे सबर अता फ़रमाए। इस्लामाबाद हाई कोर्ट में सहाफ़ी अरशद शरीफ़ जे मौत वारे वाक़िए जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। वारसनि खे घरू विज़ारत ऐं परॾेही विज़ारत जे आफ़ीसर सां मुलाक़ात कराइण जो हुकुम। वारसनि सां सहकार करण जी हिदायत। सुभाणे ताईं रिपोर्ट बि तलब। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी सहाफ़ी अरशद शरीफ़ जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत। इमरान खान वाक़िए जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो कंदे चयो आहे त अरशद शरीफ़ जे क़त्ल ते सदमो पहुतो आहे। खेसि सच ॻाल्हाइण जी क़ीमत मिली। पाकिस्तान एशियाई तरक़ियाती बैंक सां कर्ज़ जी फ़राहमी बाबति मुआहिदो करे छॾियो। मुआहिदे ते सहीयुनि वारी तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नाणे वारे वज़ीर इसाक़ डार ऐं ॿियनि जी शिरकत। तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान में मोड़ सबबि तमामु घणो नुक़सानु थियो आहे। मुआहिदे सां मुल्क जी मईशत बहितर थींदी। इन ॾुखे वक़्त में सहकार करण ते एशियन डेवलपमेंट बैंक जा थोराइता आहियूं। गुज़िरियल ॾींहुं लाहौर में हिकु कॉन्फ्रेंस दौरान इदारनि ख़िलाफ़ कयल नारेबाज़ी जी मज़म्मत कयूं था। इत्तेहादी हुकूमत हर शहरीअ जी इज़हार जी आज़ादी यकीन रखे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो। कराची के क्लिफ्टन वारे इलाइक़े में बोड मुतासिर नींगरी सां इज्तिमाही लॼा लुट।
मेडिकल रिपोर्ट में निंगरी सां लजालुट जी तस्दीक, केस दाख़िल। पुलिस सर्जन चयो आहे त लजालुट जो शिकार निंगरी जी उमिरि 8 खां 9 साल आहे। निंगरी जो तिबी मुआइनो कयो आहे। रिपोर्ट मूजिब निंगरी सां 2 ॾींहं अॻु इज्तिमाही लजालुट कई वई। लजालुट जो शिकार थियल मासूम बोन मुतासिर निंगरी जो जिना अस्पताल में इलाज जारी आहे। निंगरी जी वालदा जी फरियाद ते बोर्ड बेसन थाणे ते केस दाख़िल। निंगरी जे वालदा चयो आहे त मुंहिंजी न्याणीअ खे 2 जवाबदारनि कार में खणी वञी ज़्यादती कई। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह मामले जो नोटिस वरितो। कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब। रोहिणी वेझो ॻोठ माही चौहान में अचण वारनि जे मासूम ॿारड़ी सां मुबैना तौर ज़्यादती। निंगरीअ जी हालत ख़राब, खेसि गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त पुलिस ॿारड़ी सां ज़्यादती जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार मोहम्मद खान चौहान खे गिरफ़्तार कयो आहे। निंगरी जी मेडिकल रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल करे वधीक कार्रवाई कई वेंदी।